मां हिकु सवाल खां शुरू करणु चाहियां थी। छा तव्हां प्यार कंदा आहियो प्रभुअ खां? ऐं तव्हांखे इहा ख़बर आहे कि रस्ते में तव्हांखे हलणो आहे ऐं उहो चुनाव करणो आहे, तव्हांखे बलिदान ॾियणो आहे, तव्हांखे बेशर्त क़ीमती इहो करणो आहे। छा तव्हांखे परमेश्वर सां प्यार आहे ऐं कंदा आहियो? असल में घणा दफ़ा परमेश्वर लाइ असां इहो सोचींदा आहियूं कि असां घणा प्यार कंदा आहियूं ऐं उहो जेको अहसासु आहे प्यार जो, ऐं तव्हांखे ईअं लॻंदो आहे कि येशू प्रेम जे बुखो आहे ऐं असांजी आराधना शामिल थी वेंदी आहे। असांजी हुई, मां महसूसु कयो हे कीअं थी वियो, मां ईअं कीअं करे छॾियो। ख़ुशी महसूसु थींदी आहे ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे, ईअं थियणु खपे। तव्हां महसूसु कयो, तव्हांखे लीन थियणो आहे ऐं गुम थी वञणो आहे। तव्हांखे लॻण ई न खपे कि तव्हां छा था कयो, ऐं सभु कुझु जाम इहो तव्हां करे सघंदा आहियो। ऐं तव्हांखे ईअं लॻंदो आहे कि तव्हां छा था कयो, पर तव्हांखे इहो करिणो आहे ऐं अॻियां वधणो आहे। जे तव्हां जंगल में वञी करे परमेश्वर खे यादि कंदव त परमेश्वर तव्हां सां गॾु ईंदो ऐं तव्हांखे ॾेखारींदो रस्तो। ऐं अगरि तव्हां हुनखे नदीअ ते पुॼंदा त उहो तव्हां सां गॾु नदीअ में हूंदो ऐं तव्हां हुनखे उहो कंदा कि जेको तव्हांखे करिणो आहे। त आयत 15 में येशू असांखे इहो सेखारियो आहे ऐं तव्हांखे छा करिणो आहे। तव्हांखे प्रभु सां गॾु वञी करे अॻियां वधणो आहे ऐं उहो चए थो कि तव्हां अॻियां वधो ऐं ख़ाली हुन जे लाइ ईअं न कयो, तव्हां अॻियां वधो, मुंहिंजी हिफ़ाज़त कयो। ऐं तोखे ख़बर आहे कि इहो सभु छो थींदो आहे ऐं मां तोसां गॾु आहियां। तोखे ख़बर हूंदी आहे कि ईअं छो थियो। मुंहिंजे मुताबिक़ हिन जे करे ईअं थियो हुयो छाकाणि त उन टियों दफ़ा इहो कयो हुयो, प्रति थींदो हुयो ऐं घुमी करे मुंहिंजो जानवर ॾे। ऐं हुन चयो कि अॻियां वचन 17 में उन्हनि चयो हुयो, उन टियों दफ़ा अॻियां वधियो, छा तूं मूंसां प्रेम कंदो आहीं ऐं छा तूं मूंसां इहो करणु चाहें थो, स्नेह रखणु चाहें थो, तूं दोस्त सां पंहिंजे पाण सां ईअं कंदो आहीं। पतरस हुनखे ॿुधायो कि तोखे छा करिणो आहे ऐं तूं हमेशह ईअं कंदो आहीं ऐं तोखे हमेशह सुठो रहणो आहे। हे प्रभु, तव्हांखे सभु ख़बर आहे, तव्हां हिनखे प्रति करे सेखारे छॾियो। प्रभु, तव्हांखे सभु ख़बर आहे। असां हुनखे भुलिजी वियासीं। हिकु ॿ दफ़ा अॻिले संदेश में असांखे इहो चवणो हुयो, असां हुनखे विसरी वियासीं, पर मां तोसां प्यारु कंदो आहियां। ऐं मूंखे हुनजी मदद मिलंदी आहे ऐं हर दफ़ा ईअं ई थींदो आहे कि तव्हां हुन सां गॾु हूंदा आहियो, पर हमेशह ईअं ई थींदो आहे कि तव्हांखे सूचना लॻंदी आहे। हुनखे वञी करे पंहिंजे बाथरूम में आईने जे साम्हूं वञी करे फ्रिज ते ॾेखारण वारो दरवाज़ो हुयो ऐं हुन चयो अक्सर ईअं थींदो ऐं मां ॿियनि सां ईअं कंदी रहंदी आहियां। प्यार जो चक्र ख़तमु न थियो आहे हिते अची करे, तव्हांखे अॻियां वधणो आहे ऐं उहो चवणो आहे कि प्यारु कयो ऐं प्यारु कयो। उन्हनि हे 3 दफ़ा चयो, मूंसां प्रेम कंदा आहियो, मूंसां प्रेम कंदा आहियो, मूंसां प्रेम कंदा आहियो। ऐं वचन में आयत 18 में उन्हनि चयो, मां तोखे सचपच प्रेम कंदो आहियां। मां चवां थो, जॾहिं तव्हां जवान थींदव तो पंहिंजी कमर ॿुधी करे तव्हांखे इहो चाहींदव कि तव्हां फिरंदा रहो ऐं तव्हां चवंदव कि मां कीअं फिरां, कमर ॿुधी थी वई आहे, कमर कमु करणु बंदि करे छॾी आहे। पर जॾहिं तूं यादि कंदे त तव्हां सां हथ ॿधिजी वेंदा। मां प्रभु खे प्रेम कंदी आहियां ऐं इहो जेकी ॻाल्हि आहे तव्हांखे पूरे दिलि सां करणी आहे। मां परमेश्वर खे प्रेम करण वारी आहियां, पंहिंजे पूरे दिलि सां, पंहिंजी पूरी जान सां, चाहे मूंखे हालतुनि में कुझु बि हुजे, चाहे मूंखे उहो मिले जेको मूंखे खपे, चाहे मूंखे कॾहिं बि न मिले। मां परमेश्वर सां प्यारु कंदसि, वधीक कंदसि ऐं शौक़ सां सेवा कंदसि। सुठी ॻाल्हि हुजे, सुठा ॾींहं हुजनि त बि मां प्यारु कंदसि, उन सां प्यारु कंदसि। ख़राबु वक़्तु हुजे, मां प्यारु कंदसि, छो त उहे लाइक़ु आहिनि मुंहिंजे प्रेम जा, मुंहिंजे स्नेह जा। ऐं जंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ हिकु ॻाल्हि आहे, उहो कमु न करे, उहे घणो न करनि। हुननि घणो कुझु कयो आहे। येशू खे मोकिले करे हुननि मूंसां गॾु पाण इहो कयो आहे ऐं उहे मूंखे चाहिनि था मुंहिंजी समस्या खे। उहो चवनि था कि तूं अॻियां वध, निराश न थी, प्रभु तोसां प्यार थो करे।
उहो तोसां प्यार थो करे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे की असांखे लॻंदो आहे की असां इहो छा करे रहिया आहियूं, पर हालतुनि में असां हमेशह हारिजी वेंदा आहियूं। परमेश्वर शायदि हुन खां वधीक तव्हां सां प्यार कंदा आहिनि। ॿियनि माण्हुनि खे ॾिसो, तव्हां हुनखे ॾिसी करे चवंदा आहियो कि हे केॾा ख़ुशि आहिनि, ऐं तव्हां इहो चवंदा आहियो कि समस्याउनि खे न ॾिसो। माण्हू कुझु खे शायदि तव्हांखे वधीक आशीष मिलंदी आहे, प्राप्त थींदी आहे, तव्हांखे ख़ुशि थियण जी कोशिशि करणी आहे। कुझु खे तव्हांखे ईअं लॻंदो आहे कि तव्हां हमेशह ख़ुशि आहियो, उहो दुखी आहिनि, ईअं छो लॻंदो आहे। उहो हुननि जी मदद कंदा आहिनि छाकाणि त हुनखे विश्वास हूंदो आहे। आमीन। ऐं पतरस हुन जे करे इहो ई कयो हुयो। जॾहिं इंसानु हूंदो आहे उहो चवंदो आहे, आयत 19 में उहो ई चयल आहे, तव्हांखे ॻाल्हियुनि सां ॿुधी करे पतरस जी अॻियां सिखणो आहे कि मौत परमेश्वर जी महिमा कंदा आहिनि। तव्हांखे शायदि ख़बर न हूंदी कि हुनखे छा थियो हुयो ऐं उहो छो ईअं लिखियो हुयो। दरअसल ॻाल्हि इहा आहे कि हुनखे हमेशह हुनखे महसूसु न थियो हुयो कि उन वक़्तु कहिड़ो युग हुयो जंहिंमहिल प्रभु वांगुरु क्रूस ते चढ़ियो हुयो ऐं हुन चयो हुयईं कि तव्हांखे इहो करिणो आहे। आयत 20 में बि पतरस फ़क़ीरी वांगुरु इहा ॻाल्हि चई आहे ऐं तव्हां चयो यीशु प्रेम कंदा आहिनि ऐं तव्हां सां भोजन वक़्तु तव्हांखे उन जी छाती तरफ़ झुकी करे इहो चवणो आहे। हुनखे छा थी वियो आहे ऐं ॾिसो कि प्रभु हुनखे छा थो चए ऐं कीअं थो सम्झाए। आयत 22 में हुन चयो कि हुनखे छा थियो आहे। मां चाहियां थो कि मुंहिंजे अचण ताईं उहो बीठो हुजे। तोखे हिन सां कहिड़ी परेशानी आहे? तूं मुंहिंजे पुठियां अचु ऐं मां हुन खां गॾु वेंदसि। आमीन। इहो नामुमकिन न आहे त असां शरीर जे द्वारा हलूं, भावनाउनि जे द्वारा हलूं ऐं उमेद कयूं परमेश्वर जी सभु आशीष मिले असांखे। जीवन में हमेशह असांखे ईअं ई थींदो आहे। घणा दफ़ा शानदार वचन आहिनि। मां ईअं न कंदसि छाकाणि त मूंखे ॿियनि विषयनि ते ॻाल्हाइणो आहे तव्हां सां, पर तव्हांखे इन तरह सोचणु शुरू करिणो आहे कि मां परमेश्वर सां प्यार करणु चाहियां थो, उन जे बारे में सुठो महसूसु कयां थो। मुंहिंजे जीवन में थी रहियो आहे जेको बि चाहे न चाहे उहो परमेश्वर जी आज्ञा जे मुताबिक़ थी रहियो आहे। मुंहिंजो इहो करणु इच्छा आहे या न आहे। मां पंहिंजी भावनाउनि खे शांति कंदसि ऐं हुनखे कब्ज़े में कंदसि ऐं हुनखे फ़ैसिलो कंदसि कि हुन खां पहिरीं मां इहो कयां। जंहिं मां इहो न कंदसि त मां सचुपचु मुश्किल में पइजी वेंदसि। अगली ॻाल्हि मां चाहियां थी त तव्हांखे ख़बर पए, तव्हांजे बारे में बार बार सोचणु रहण सां तव्हांजी चित्र जो हिसो बणिजी वेंदो। इहो आहे तव्हांखे करिणो आहे। मां जाम उदार माण्हू आहियां, सचुपचु जाम उदार माण्हू आहियां ऐं उधार वञण जी कोशिशि थो कयां। तव्हांखे ई उधार बणणो आहे ऐं जेको हफ़्ते में मां सेखारियो तव्हांखे इहो लिखणो आहे ऐं चवणो आहे ऐं तव्हां हिनखे कन में विझी वञो ऐं वधीक चओ ऐं मुंहिंजे वीचार सां तव्हां गिरजा वञी करे इहो ई चओ कि तव्हांखे अभ्यास करिणो आहे। जीवन जे कीअं अॻियां वधूं उन जो अभ्यास करिणो आहे। मां सिर्फ़ु थोरो चवणु चाहींदसि कि तव्हां ईअं न कयो। मां हिकु ॾियण जी इहा कोशिशि कंदसि। उहो चवणु ऐं करण में फ़र्क़ु आहे। मां हुनखे वरी चवंदसि, नंढी दिलि वारो, नंढी सोच वारो माण्हू जी जीवन जी दुनिया अवस्था थींदी आहे, उहो आहे मूंखे हू सुठो न लॻंदो आहे। मूंखे हुन खां चङी तरह ॻाल्हाइणो आहे। मां वरी करे चई सघां छाकाणि त इहो आहे इफिसियंस 3:20 में इहो ई लिखियलु आहे कि तव्हांखे हमेशह समर्थ रहणो आहे। असांजी ज़िंदगी में समर्थ रहो ऐं वधीक ध्यानु ॾियो ऐं शक्ति पायो। उन जे अनुसार प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं तव्हांखे हुन वांगुरु ठहणो आहे, बणिजी करे हमेशह निर्मल रहणो आहे ऐं इहो चवणो आहे कि वधी करे तव्हां असां सां गॾु आहियो, हमेशह काफ़ी रहंदासीं। मूंखे विश्वास आहे प्रभुअ ते ऐं पंहिंजी पवित्र आत्मा ते, उन जे स्वभाव ते, छाकाणि त असांजे जीवन में हमेशह ईअं ई थींदो आहे ऐं असां इहो चाहींदा आहियूं कि घणेई दफ़ा असां
मां ॾियण जो मौक़ो ॻाल्हाईंदी आहियां। तव्हांजे सोचण जे तरीक़े सां मां इहो चवंदी आहियां, सुबुह उथी करे प्रार्थना कयो, परमेश्वर खे चओ कि असांखे आशीष ॾे, असां अॻियां वधूं। अॼु मां आशीष प्राप्त कंदमि, कुझु बि थी वञे आशीष वठी रहंदमि। जे मां फ़क़ति हिन संदेश जो प्रचार कयां थी जेका मां नथी करे सघां, छो त असांखे टीवी जे लाइ अलॻि अलॻि ज़रूरत पवंदी आहे ऐं मूंखे हुन जे लाइ ईअं करिणो पवंदो आहे, उन जे लाइ सॾु न मिलियो आहे ऐं मां फ़क़ति इहो ई करे सघंदमि कि संदेश जो प्रचार कयां ऐं करे सघां, शायदि संदेश सां उहो अॻियां वधी सघे ऐं पंहिंजे जीवन खे गुज़ारे सघे। कोशिश कयो ऐं अॻियां वधो, पंहिंजे पाण खे भुलिजी वञो, ख़ुशि रहो, आनंद में रहो ऐं तव्हांखे अॻियां वधिणो आहे। मूंखे जाम मज़ो थो अचे। सभिनीनि लालचिन जी चाल अहिड़ी ई थींदी आहे, उन्हनि जा प्राण लालच जे करे नष्ट थी ईंदा आहिनि ऐं उन्हनि जी लालची माण्हू जो जीवन ईअं ई थींदो आहे। लालची माण्हू हमेशह ज़िंदगी ईअं जीअंदा आहिनि। कोरिन्थियन 9:6 में इहो लिखियलु आहे, काश तव्हां हिते मथे अची सघो, जॾहिं चवणो पए स्वीकार करणो पए, उन जो वक़्तु अचे ऐं उन वक़्तु तव्हांखे भावनाउनि ते ॾिसणु, माण्हुनि ते गरजा ऐं तव्हांखे ईअं लॻंदो कि हे छा थो थिए, दुख जी ॻाल्हि आहे, सचुपचु अफ़सोस थी रहियो आहे, असांखे ॾिसणु ईंदो आहे। त माण्हू आसे पासे में ईअं चवंदा आहिनि। असां जिते बि वेंदा आहियूं उते माण्हू पैसनि जी ॻाल्हि कंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे, तव्हां हुन जे बारे में हिकु जॻह ते वञो ऐं तव्हांखे ख़बर आहे कि तव्हां हुन जे बारे में हिकु जॻह ते गुस्से ते अची वेंदा आहियो ऐं जेका गिजे में वञी करे ईअं थींदो आहे, तव्हांजो मतिलबु आहे कि तव्हां मैकडॉनल्ड्स में वेंदा आहियो ऐं तव्हांखे पैसा ॾियणा पवंदा आहिनि, तव्हां ख़ुशी ख़ुशी ॾींदा आहियो। परमेश्वर खां असांखे जेको बि प्राप्त थींदो आहे उहो दुनिया जी कहिड़ी बि ॻाल्हि खां क़ीमती आहे। इहा हैरानी जी ॻाल्हि आहे कि असां हमेशह ॿाहिरि वञी करे चवंदा आहियूं पैसा वठो, पैसा वठो, पैसा वठो ऐं उन सभिनीनि शयुनि लाइ जॾहिं वक़्तु ईंदो आहे सभु गुम थी वेंदो आहे। संदेश जा प्रचार ॾियण लाइ असां ईअं चवंदा आहियूं कि असां वटि पैसा न आहिनि। परमेश्वर प्रभु कोरिन्थियन 55:2 में इहो ई लिखियलु आहे कि तव्हांखे हमेशह यादि रखिणो आहे, जेको तोखो पोखींदो आहे, जेको कंदो आहे, उहो ई आहे जेको बि कुझु कंदो आहे ऐं जेको घणो पोखींदो आहे उनखे वधीक आशीष मिलंदी आहे। फ़क़ति ईअं ई थींदो आहे कि तव्हांखे आशीष मिले ऐं जेको बि लिखियलु आहे तव्हांखे सोचणो आहे कि मन में शांती मिले ऐं तव्हां इहो कुझु करे सघो। कंहिंजे दबाव में अची करे ईअं न करिणो आहे, तव्हांखे करिणो आहे। प्रभु तव्हां सां प्यार कंदो आहे, तव्हांखे प्रेम करिणो आहे ऐं ॿियनि सां बि प्रेम करिणो आहे ऐं अॻियां वधिणो आहे। ॿियनि शयुनि जी क़ीमत न लॻाइणियूं आहिनि ऐं जेकी बि शइ आहे हुनखे हमेशह तव्हांखे अॻियां वधिणो आहे ऐं चवणो आहे कि प्रभु तव्हां सां गॾु आहिनि ऐं तव्हां आशीष ॾियो। कहिड़ी बि भावनाऊं हुजनि, कहिड़ी बि समस्याऊं हुजनि, तव्हां आशीष ॾियो जीअं असां अॻियां वधी सघूं ऐं हमेशह मदद मिले ऐं ॿियनि खे मदद ॾियूं, ॿियनि जी भलाई कयूं, हमेशह कयूं। जंहिंमहिल बि प्रभु इहो चवंदो आहे कि तव्हांखे इहो करिणो आहे, तव्हां हिन जे क़ाबिल आहियो, पर असां इहो न करे सघंदा आहियूं। छाकाणि त असां हमेशह अटकी पवंदा आहियूं, मां हिन खे कीअं ठीकु कयां। अच्छा, इहा सुठी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, अॻियां वधूं था ॿियनि ॻाल्हियुनि ते। अगरि तव्हांखे चयो वञे कि तव्हां हुनजो वज़न पंहिंजे मथां खणो, तव्हां खणंदा? तव्हां कहिड़ा तोहफ़ा ॾियणु पसंदि कंदा आहियो? जेकी सस्ते में सस्ती हुजे, अहिड़ी ॻाल्हियूं आहिनि
जेके थींदियूं आहिनि सुठो न थियणु लॻे, सिर्फ़ु नाले लाइ ॾियणी आहे ऐं तव्हां चवंदा छा तव्हां आधारता ते निरंतर ॿियनि खे प्रेरणा ॾींदा आहियो ऐं उन जी सहारा कंदा आहियो? छा हुनखे तव्हां वहिंवार करण लाइ तयारु आहियो ऐं तव्हां वटि उहो आहे? तव्हांखे ईअं लॻंदो आहे? छा तव्हां शयूं जमा करे रखंदा आहियो ऐं उहो छॾींदा आहियो जंहिं महिल इस्तेमालु न करणी हूंदी आहे? ॿुधायो, हाणे जेको बि आहे तव्हांखे सभु ख़बर आहे। मूंखे ख़बर आहे कि तव्हां छा कंदा आहियो ऐं छो कंदा आहियो। हुननि सभिनीनि शयुनि में हिकु वॾी शइ विझी करे तव्हां इहो विसारे छॾींदा आहियो जेको तव्हांखे ख़बर आहे कि तव्हांखे कहिड़ी बि इस्तेमालु करणु खपे ऐं उहा शइ ऐं तव्हांखे ज़रूरत पइजी वेंदी आहे ऐं पोइ तव्हां नंढी दिलि करे हुनखे रखी छॾियो। इहो छो कयो आहे? ऐं वरी तव्हां हुन ॻाल्हि ते वरी पहुची वेंदव। ईअं न कयो, तव्हांखे ईअं न करणु खपे। नंढी दिलि न ठाहियो, पंहिंजे पाण खे अॻियां वधायो ऐं मन वधायो। हमेशा पंहिंजे कूड़े खे करण जी कोशिशि न कयो, उन मां कुझु थियण जी कोशिशि कयो। मुंहिंजे लाइ जाम मुश्किल हुयो, पर मां हिन खे करण जी कोशिशि कई, छाकाणि त हिन जे करे मूंखे इहो करिणो हुयो ऐं जल्दी थी वञे त सुठो। ऐं ईअं ई थियो हुयो सच में। पोइ सभिनीनि खां पहिरीं हिकु दोस्त सां ॻाल्हि कई। मूंखे ख़बर हुई उन तरह सां गॾणु हुनखे पसंदि आहिनि ऐं जेका मूं कयो हुयो उनखे वधीक वणियो। इन दोस्त खे इस्तेमालु करण जी मुंहिंजे लाइ काई घुर्ज न हुई, पर मां चाहियो कि हुनखे उहा ख़ुशी मिले ऐं उहो चए कि ख़रीद करे सघो ऐं क़ीमत बि ॾेई सघो। ऐं मूंखे लॻो कि ईअं करणु खपे, हिन करे मां उहो सभु कयो हुयो ऐं गुज़ारियां पई ऐं मां हुनखे ॾियणु चाहियां पई। पर उहो चए थो कि हे छा आहे, हिन सां ईअं गुज़ारो कीअं थींदो? इहा पवित्र आत्मा मूंखे हल्को करे छॾियो ऐं हुन चयो कि ठीकु आहे, हल ठीकु आहे, तूं ईअं कयो आहे त करे छॾ। तव्हां हमेशह जाम पैसा ख़र्च कंदा आहियो ॿियनि जे मथां। ऐं जे तव्हां ॿुधो था, इहा प्रभु जी ॻाल्हि आहे। जे तव्हां कंहिंसां गॾु हुजो जॾहिं तव्हांखे जाम कमु हुजे ऐं नकु वेंदो हुजे, जुकाम में तव्हांखे हिकु टिश्यू पेपर घुर्जे ऐं तव्हांखे हिकु साल जुकाम न थियो हुजे, पर तव्हांजी पर्स में ख़ासि इहा ई ॻाल्हि हुजे, पेपर जो पूरो पैकेट पियो आहे। मां नथी ॼाणा कि मूंखे इहे किथां प्राप्त थी। तव्हांखे इश्तिहार में इहो लिखियलु आहे। हे मां पाण रखंदी आहियां, मूंखे किथां मिलंदो मां ॾिसां। ॿी सीट ॿियनि खे ॾींदा आहिनि ऐं पाण रखंदा आहिनि। जितां सभु कुझु नज़र ईंदो आहे ऐं पोइ चवंदा आहिनि कि सीट वांगुरु चाहींदा आहियूं। मूंखे उहा सीट मिली वई जेका मां चाहियां पई। छा तव्हां सभिनीनि खां घटि में घटि ईअं कंदा ऐं खिली करे ॿुधंदे तव्हां सोचणु शुरू कयो, मां हिकु जाम उदार माण्हू आहियां, मां हुन खां वधीक कंदो आहियां। तव्हां हिन तरह सां सोचणु शुरू कयो, हिन में मूंखे सभु कुझु मिली वियो। इहो चवणु शुरू कयो जेसिताईं तव्हांजी भावना दम न तोड़े छॾे ऐं तव्हां अॻियां न वधी वञो। इन ॻाल्हि ते हमेशह चवंदा रहो ऐं अॻियां ॿुधंदा रहो।
टी ॻाल्हि, तव्हांखे हिन ते ध्यानु लॻाइणो शुरू करणु खपे मां हिन जे बारे में छा चवां। इहो तव्हांखे सोचणो आहे कि तव्हांखे छा करणो आहे, तव्हांखे किथे पहुचणो आहे। मां हुन जे बारे में नीति वचन आणणे में मां हुन जे बारे में घणो सोचियो। मां छा थी चवां, अॼु मां चवंदसि जेको बि आहे उहो ॿुधाईंदसि तव्हांखे वक़्तु अचण ते। इन करे मां वेही करे मुंहं में इहो जे बारे में चवां पई कि तव्हां ॻाल्हायो। हिकु पल में इहो थींदो आहे कि असां मां वधीक इन लाइ कमज़ोरी महसूसु कंदा आहिनि। तव्हां मूर्खता करे करे इहो समस्याउनि सां थको न ऐं अॻियां वधियो, पंहिंजी समस्याउनि खे ख़तमु करे छॾियो। आशा कयो कि तव्हां हमेशह अॻियां वधंदा। आत्मा जे नियंत्रण ते तव्हांखे इहा कोशिश करणी आहे, ध्यानु ॾियणो आहे ऐं अॻियां वधणो आहे। सभिनीनि खे मुख्य ॻाल्हि इहा करणी आहे कि तव्हां हमेशह शक्तिशाली आहियो। इहो ई सोचणो आहे कि तव्हांजी शक्ति तव्हांजा प्रभु आहिनि, तव्हांजे उद्देश्य सां आहिनि ऐं तव्हांखे इहो सोचणो आहे। मां इन जे बारे में सोचींदमि, मां हमेशह सोचींदमि कि मां केरु आहियां। अॻियां 2021 में मां बेकार, तुच्छ ऐं आॻियूं ॻाल्हियूं न कंदमि। इंसान जो जेको बि आहे पेट मुंहं ते ॻाल्हाइण जे फल सां ईंदो आहे, भॼंदो रहंदो आहे ऐं ॻाल्हियूं कंदो। कुझु प्राप्त करण लाइ ईअं थींदो आहे, तृप्त हूंदो आहे। तव्हांखे हमेशह ईअं करिणो आहे। असांजे आख़िर में इहो ई नतीजो निकिरंदो आहे। जिब में बस मौत ऐं जीवन जे बारे में तव्हांखे चवणो आहे। जेको हुनखे कम में अचण जी कोशिश कंदो आहे उनखे फल मिलंदो आहे ऐं उहो भोगींदो आहे। हाणे जल्दी करे इहो कयो। असांखे इहो वचन सिखणो आहे ऐं पढ़णो आहे ऐं अमल करणो आहे। वचन ॿाहिरि आणणे में अहिड़ा माण्हू आहिनि जिन जो ॿिन सोचे वीचार करण ॻाल्हाइण जो तलवार वांगुरु चुभंदो आहे ऐं सोचण इहा बुद्धिमानी लॻंदा आहिनि। नीति वचन 13:3 में जेको पंहिंजे मुंहं जी चौकसी कंदो आहे उहो पंहिंजा प्राण सकंदो आहे, छाकाणि त हुन जी ॻाल्हियुनि सां ॿियनि खे दुखी थींदा आहिनि। नीति वचन 15:4 में शांती ॾियण वारी ॻाल्हि जेकी बि हूंदी आहे जीवन वृक्ष तरह हूंदी आहे, उहा हमेशह अॻियां वधंदी आहे। नीति वचन 15:28 में धर्मी मन में सोचींदड़ आहे छा जवाबु ॾियणो आहे ऐं छा करणो आहे। मुंहं में ख़राब ॻाल्हियूं न विझणियूं आहिनि, उहो आहे। नीति वचन 20:19 में जेको घणो ॻाल्हाईंदो आहे उहो भेद ज़ाहिर कंदो आहे, इन करे बेवकूफ़ी न कयो, घटि ॻाल्हायो, छाकाणि त उहो आहे। नीति वचन 8:8 में दाऊद चयो, मुंहिंजे मुंहं में सभु ॻाल्हियूं धर्म जी हुजनि। पतरस 3:10 जे अनुसार जेको कोई जीवन जी इच्छा रखंदो आहे ऐं सुठो थींदो आहे ॾिसंदो आहे, चाहे उहो कुझु बि हुजे, पंहिंजे जिभ ते बुराई न अचणु ॾींदो आहे ऐं चुप रहंदो आहे ऐं पंहिंजी ॻाल्हियूं रोके छॾींदो आहे। जीवन खे आनंद जो वणु ठाहियो, अॻियां वधो, अॻियां वधो, अॻियां वधो। उहा ई ॻाल्हि आहे जेकी तव्हांखे चवणी आहे। पंहिंजी जिभ ते लगाम लॻाए छॾियो ऐं उहो ई कयो जेको प्रभु चाहे थो। पोइ ॾिसो पंहिंजो जीवन ऐं अॻियां वधो ऐं आनंद में रहो। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।